नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदालू त हुकूमत पारां शहरनि ते हिकु वधीक बिजली बम किराइण जो फैसलो कयो वियो आहे। बिजली जी क़ीमत में ₹2.12 फी यूनिट वाध जो इम्कान है। सेंट्रल वापर परचेजिंग एजेंसी CPPA बिजली जी क़ीमतुनि में वाध जी दरख्वास्त करे छॾी, जंहिं ते नेपरा में ॿुधणी सुभाणे थींदी। क़ीमत में वाध जी सूरत में सार्फिन ते ₹30 अरब खां वधीक इज़ाफ़ी भार पवंदो। CPA डिसंबर जे महीवार फ्यूल एडजस्टमेंट जे मुद्दे में दरख्वास्त ॾींदे चयो त डिसंबर 2021 में 8 अरब 52 करोड़ यूनिट बिजली पैदा थी, जंहिंजी पैदावारी लागत 73 अरब 84 करोड़ रुपया रही। CPAA चयो आहे त 22 करोड़ रुपया 24 पैसनि में फिंस आयल मां महांगी तरीन बिजली पैदा कई वई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।